मसलो इहो आहे सुबुह सवेरे मीरपुर पुलिस असांजे घर में चढ़ाई कयो वॾे नफ़री सां गॾु असांजो माल काए वियो, मींहुं काए वियो, ॿकरियूं काए वियो, सामान काए वियो जो आहे त माल खणी वियो आहे ढक ते ॾिना अथसि। मां वियुमि शीशन कोर्ट में उते दरख़्वास्त कयुमि ते जज साहिब बि लेटर छापो हयो आहे थाणे में, उहो लिकाए वियो माण्हू खे, मुंहिंजो पुट खे ताहिर खे ॿधे विया, उनखे लिकाईंदा वतन था पिया, उनखे मारण जी ख़तरो आहे या को हाफ़सिराई करण जी ख़तरो आहे। कोई बि असां ॾे कसूर कोन्हे, नाजाइज़ पुलिस छापो, नाजाइज़ मालवारी जे लाइ माण्हुनि खे दलालनि खे चवे थो त मूंखे पैसा ॾियनि, हीअं करनि हूअं करनि। असां ग़रीब माण्हू काॾूं इन खे पैसा ॾियूं? असांजो कोई बि एफ आई आर आहे, कोई बि केस आहे त ॿुधाए न। नाजाइज़ असां अहिड़ी ज़ुल्म छो कयो अथनि? अधु माल ढक में आहे, अधु माल काहे वियो आहे। हाणे असांजो मुतालबो आहे एस पी साहिब खे, आई जी साहिब खे इंसाफ़ कयो वञे। जेको असांजी ॻाल्हि आहे जज साहिबनि खे असांजी अपील आहे त इंसाफ़ कयो वञे। नाजाइज़ छो था करनि? इहो ज़ुल्म ईअं